सिराद असांखे इहो बि सेखारियो आहे त जेतिरी पहुच आहे ओतिरो कयो। इहो वॾे कमाल जी सिख्या आहे सिराज जी। भई जेतिरी तव्हांजी पहुच आहे ओतिरो कयो। भई जेकॾहिं मालिक तव्हांखे निवाज़ियो आहे, तव्हां ख़ुशि हो, ख़ुशहाल हो, सभु कुझु आहे, त पोइ वॾे जे नाले चङो कुझु कयो जी हर कंहिंखे ख़ुशी ऐं ख़ुशहाली जो जाथो काथा आसीस मिले। पर हरूभरू कर्ज़ाई बि न भरजो जीवन में। जेतिरी पहुच आहे, जेकॾहिं पहुच न आहे तव्हांजो हिकिड़ो पाणी जो फुड़ो बि काफ़ी आहे। अगरि न आहे हिकिड़ो पाणी जो फुड़ो ऐं हिकिड़ो ड्रम खणी करे वॾनि जे नाले ते ॾेई छॾो, उहो ई खोड़, हुनखे बि कुझु न आहे खपंदो। पोइ ईश्वर तव्हांजी स्थिति खे, हालत खे ॾिसी करे उन पाणी जी फुड़े में एतिरो रामतू भरींदो आहे जो उहो त कामयाबु थी वेंदो। जंहिंजो मक़सदु आहे त पंहिंजे जीवन खे नासूर न बनायो, पंहिंजे जीवन खे ख़ुशि ऐं ख़ुशहाल बनायो। जेतिरी पहुच आहे ओतिरो कयो, पाण खे कर्ज़दार न कयो। छाकाणि जॾहिं माण्हू मक़रूज़ थींदो आहे, कर्ज़दार थींदो आहे, पोइ ॿिए जे अधीन थी वेंदो आहे, ॿिए जे अंदरि बि हलियो वेंदो आहे। उनको कुझु बि कुझु ग़लति करे थो, जेको वणेसि कराए, जीअं वणेसि छिके। कर्ज़ यानी ॻिची में रसो हूंदुसि। इन करे धर्म पंहिंजे जीवन खे मक़रूज़ न कयो। पंहिंजे जीवन खे जेतिरी पहुच आहे ओतिरी हलायो, पर पंहिंजे जीवन खे जियो। मालिक इंसान बनायो, हरूभरू विञायो न। यानी इहा चीज़ असांखे यादि ॾियारींदी आहे, भई सवर आर पेड़ कहिड़ा। भई जेतिरी पहुच आहे असां ओतिरो कयो। जेकॾहिं पहुच आहे त सभु कुझु कयो। जेकॾहिं पहुच न आहे त पाण खे पटे करे न खणो। इन करे उहो सिंधी जी हिकिड़ी कहावत आहे, उहो यादि थी अचे, भई जेको अणहूंदो करे उनखे बि हैफ़ आहे, ऐं जेको हूंदे सूंदे न करे उन खे बि हैफ़ आहे। भई जेकॾहिं मालिक रहमत कई आहे, उहो नथो करे त उहो बि चङो कोन्हे। पर जेकॾहिं न आहे, हरूभरू पंहिंजो पाण खे पटे करे घर साड़े छॾियो, पोइ ज़िंदगी भर ॾुखियो थिए, उहो बि चङो कोन्हे। तंहिंजे करे पंहिंजी हैसियत सां, पंहिंजे हाल सां उहो हलो। सिरादनि जूं केतिरियूं ई सिख्याऊं, ऐं हर हिकु सिख्या हक़ीक़त में असांजे लाइ हूंदी आहे। ऐं सिरादनि जी पहिरीं सिख्या, असां सभु परलोक चाहींदा आहियूं, पर परलोक सुधरंदो तॾहिं जॾहिं हिन लोक खे सुधारींदासीं। छाकाणि पतो न आहे असां इंसान कहिड़ा कहिड़ा जनम, कहिड़ा कहिड़ा जीवन ऐं कहिड़ा कहिड़ा कर्म करे करे हिते पहुता आहियूं। ऐं इहो अवसर, इहो मौक़ो हक़ीक़त में असां सभिनी खे पाण बणाइण जो मौक़ो मिलियो आहे। छाकाणि त इहो मौक़ो असांखे उहो मालिक पाण खे बणाइण जे लाइ ॾिनो आहे, त वञी करे कुझु बणिजो, कुझु थियो, कुझु कयो। ऐं उन मालिक असांखे सभु कुझु गॾु ॾेई छॾियो आहे। सभु कुझु साण ॾिनो आहे, जीअं असां पाण खे बणाईंदा अचूं, पंहिंजो पाण खे ठाहींदा